ताज़ा तवाना त असां हमेशह हूंदा आहियूं। साईं लफ़्ज़ 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 त हाणे हू फेसबुक ते वेठा आहिनि न लफ़्ज़नि वारा। असां त बाबा हिते फुटपाथ वारा, रोडनि रस्तनि वारा, सिंध सभा वारा। उमेदु आहे त अॼु हू असां खां लेटर वसूल कंदा। हा हा हा, छो त असांखे ॿिया बि कम आहिनि। उनखे लेटर ॾियण जे लाइ असांखे ॾिसो केतिरो वक़्तु ज़ाया करिणो चइजे, माना वेठा रहिया आहियूं। इलाही केतिरा कम हुया जेके करणा आहिनि। ईद ॾींहुं असांखे सिंध जे डिवीज़नल हेडक्वार्टर्स में अलामती बुख हड़तालूं ॾियणियूं आहिनि, उन्हनि जे लाइ कमु करिणो आहे। उन खां पोइ हर ज़िले अंदरि असांखे 4-4 ॾींहं वञिणो आहे, उन्हनि जे लाइ कमु करिणो आहे। पर असां हिते हिन नवाब खे, हिन बादशाह खे ख़त रुगो ॾियण जे लाइ असांखे 3 ॾींहं लॻी विया। कंदासीं ॾींदासीं, छो त असीं आवाम आहियूं ऐं हू बादशाह आहे। ॿिन्हिनि जो फ़र्क़ु बि त ज़ाहिर थियणो आहे, उहो इहो ई आहे। जेको पुछी साईं सॼी सिंध हिन वक़्तु सरापा एहतजाज आहे। मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि तां बहरिया टाउन ख़िलाफ़ु एहतजाज पिया थियनि, पर हिननि जे कन ते जूं ई कोन पई चुरे। हिननि खे कन ई कोन्हनि त जूं किथो चुरे। हिननि खे अखियूं ई कोन्हनि त हिनखे ॾेखारिजी, सम्झे थो। हीअ बोता आहिनि, ऐं बोतनि खे ॿुधण छा आहे। हिननि खे जेको हुकुम थिए थो, हिननि खां वरी वॾो जेको बादशाह आहे उहो हिननि बोतनि खे हुकुम करे थो। रोबोट आहिनि, उनजो चवणु वठनि था बसि। बाक़ी जेके एहतजाज शुरू थिया आहिनि, उहे एहतजाज हिकु वॾो बबड़ बणिजंदा। ईअं ई जीअं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में इनकलाब आया आहिनि। रूस में जॾहिं इनकलाब आयो, ज़ारशाही जो वॾो जेको आहे ॾहकाउ हुयो, ज़ार जो वॾो ॾहकाउ हुयो, वॾियूं अयाशियूं हुयूं। हाणे जेको आहे त उनखे ईअं तबाह करे छॾियो अवाम, ऐं आख़िर में बीहारे गोलियूं हणी छॾियो, ख़ानदान सॼो गोलियूं हणी उॾारे छॾियो, सम्झे थो। इहे जेके एहतजाज शुरू थिया आहिनि, उहे जॾहिं वधी वण थींदा, उन खां पोइ हिननि खे कन बि निकिरंदा, जेके अंदरि पिया आहिनि न कन, पोइ कन बि निकिरंदा, पोइ अखियूं ॿूटियल निकिरंदियूं। पोइ हिननि खे सम्झ में ईंदो, वार उभा थी वेंदा। पर हीउ इंतज़ारु, हिननि खे लॻे थो त सभु कुझु ख़तमु थी वियो आहे, हाणे दुनिया में कॾहिं बि इनकलाब न ईंदो। माण्हू जेके बुख में बदहालीअ में मरनि था, उहे हाणे वधीक अॻिते न ईंदा, जिते आहिनि उते ई मरी सड़ी वेंदा। इहो हर ज़ालिम जो ख़्यालु ऐं ख़्वाबु हूंदो आहे त बसि हाणे आवाम हिन खां बि हेठि वेंदो, पर मथे नथो थी सघे। पर आवाम में हिकिड़ी जोति ओचितो पैदा थींदी आहे, उहा हिकिड़े वॾे कॾहिं झरणे वांगुरु, कॾहिं आबशार वांगुरु, या कॾहिं के असां पाणींदा हुनजो सोडा खोलींदा हुआ, सोडा जी बोतल खोलिजे, हीअं आवाम थींदो आहे। पर हिकिड़ी लहर में हू सभु कुझु उनजो सहर तबाह करे वियो। उन पल जे लाइ असीं जोड़ूं था, उन पल जे लाइ असांजे वॾनि जिदोजहद कई आहे। उहो पल ईंदो ज़रूरु, सम्झो, उहो पल ईंदो ज़रूरु। इन्हनि सभु लेखा चोखा लाहिण लाइ उहो पल